लअला खुलुक़िन अज़ीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सलात शरीफ के दिल सां बुलंद आवाज़ सां सारी जमात करो। अल्लाह पाक असांजे मथां तव्हांजे मथां मुर्शिदन करीमन जी जमात जे मथां पर सॼी उम्मत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पंहिंजूं रहमतूं फरमाए। इम्तिहान ओचिते मुसीबतूं तकलीफ़ूं मिड़ियूं ॻाल्हियुनि खां पंहिंजे कुदरत सां अमन अता फरमाए। दुनिया में हिकिड़ो दस्तूर आहे त को माण्हू इंसान पाण का शइ बणाईंदो आहे, दाना सो हुजे, उनजे फ़ाइदे जी ख़बर बि उनखे हूंदी आहे, पर उन मां फ़ाइदे वठण जो तरीक़ो बि उनखे मालूम हूंदो आहे। इहे ई हिन दुनिया जो ख़ालिक़ अल्लाह पाक आहे। कहिड़ी शइ कीअं ख़लक़ी अथई, उन में असर कहिड़ो रखियो अथई, फ़ाइदा कहिड़ा रखिया अथई। अल्लाह त केतिरी मख़लूक पैदा फरमाई, उन सॼी मख़लूक में इंसान खे फरमायई त तूं इन्हनि सभिनी खां मथे आहे। असां पंहिंजे हर मख़लूक में तोखे इज़त वारो बणायो, शान ॾिनो आहे, मंज़िल तुंहिंजी अॻिते आहे, दुनिया तुंहिंजी मंज़िल न आहे। हाणे जेकॾहिं इहो इंसान हिन दुनिया में जहिड़ी ॻाल्हियूं लॻी पयूं आहिनि, उहो पंहिंजे डगर तो हटी वञे, पंहिंजे नमूने खां फिरी वञे, पंहिंजी लाइन खां दूर थी वञे। जीअं ॾिसो था त काथे धाड़ा आहिनि, काथे चोरियूं आहिनि, काथे गारियूं आहिनि, काथे अहिड़ा अहिड़ा कम आहिनि जो उतां जा रहंदड़ बेसुकून आहिनि। फ़ाइदे में त न आहिनि, उल्टो नुक़सान में। हाणे जंहिं शइ खे अल्लाह ताला हिन सारी काइनात में फ़ाइदेमंद बनाए ऐं हुन मां नुक़सान थिए, त इन जो मतिलबु आहे त का पंहिंजी घटिताई आहे। रब करीम इंसान में सभु शइ रखी, सुहिणियूं आदतूं बि, त हिकिड़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं बि जेके वधी वञनि त ॾाढियूं ॾुखियूं आहिनि। उन में इंसान जी आदत ऐं अख़लाक बि आहे। जेकॾहिं माण्हू केॾो बि अमीर आहे, पैसे वारो आहे, पर बख़ील आहे, नसहू आहे, कंहिंखे बि न वणंदो, साॻियो ई माण्हू अमीर आहे पर सख़ी आहे, सारी दुनिया पे जीअ में जांग ॾींदसि। हिकिड़ो माण्हू केॾो बि हसीन आहे, भली अखियुनि खे वणे, पर ज़बान जो किनो आहे, ॻाल्हाइण जो किनो आहे, माण्हुनि जे दिलनि में जाइ न वठी सघंदो। हिकिड़ो इंसान केॾो बि बेडोलो आहे, सूरत जो कोझो आहे, पर ॻाल्हाइण में मोती अथसि, माण्हुनि जे दिलनि में जाइ करे वेंदो। इहे अख़लाक आहिनि,
ये आदतूं तॾहिं चवंदा आहिनि दादा ज़बान छांव में बि विहारई त ज़बान उस में बि बीहारई। ये अखलाक सॾिबा आहिनि, ये आदात सॾिबियूं आहिनि। अल्लाह पाक हे काइनात बनाई, सब इंसान बनाया, अॻियां पोयां क़यामत ताईं जेके पैदा थींदा सभु, पर तुंहिंजे असांजे आका खे हिन उम्मत जे हादी रहबर रसूल मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक हिकिड़ी अजीब ॻाल्हि क़ुरान मजीद में फरमाई। अल्लाह फरमायो क़ुरान पाक में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वस्फ़नि सोहरनि जी रब तारीफ़ कई। सोहणी वस्फ़ मदीने जे साईं जो ख़ुदा तारीफ़ कई। अल्लाह ताला फरमायो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम। हाणे पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त रब जेका ॻाल्हि फरमाए अहिड़ी सची ॻाल्हि ॿियो को करे न सघंदो। थी थो सघे ॿियनि जूं ॻाल्हियूं कुझु सचाई में घटि थी थो वञे, पर हे ॻाल्हि त साईं सॼे जी सॼी सची। अल्लाह पाक ॻाल्हि त कहिड़ी थो फरमाए, रब थो फरमाए त महबूब बिना कंहिं शक व शुबहे जे, बिना शक शुबहे जे तूं मुंहिंजो महबूब ओ अखलाक करीमाना हिकिड़ियूं आदतूं सुठियूं थींदियूं आहिनि, पर सुठियुनि आदतुनि जो बि ऐं त न एॾी सुठी आदत अखलाक करीमाना जे सब खां बुलंद मक़ाम ते तूं आहे। दुनिया जा अखलाक गॾु कर, दुनिया जी सोहियूं आदतूं गॾु कर, पोइ सखावत हुजे, सब्र हुजे, दरगुज़र हुजे, हिलम हुजे, कहिड़ी बि सुहिणी आदत गॾु कर, सुहिणो अखलाक गॾु कर, नबियनि जा गॾु कर, अॻियां पोयां गॾु कर। अल्लाह पाक फरमाए थो तूं सभ खां मथे बीठो आहे महबूब। सुहिणा अखलाक केरु ॿुधाए? हिकिड़े भेरे डॉक्टर में वेठा हुआसीं, तो डॉक्टर सिहत में ॼाणंदा आहिनि, तंदुरुस्ती में ॼाणंदा आहिनि। तो डॉक्टर खां पुछूं पिया साईं ॻाल्हि निकिती त इंसान जो पेट मादो सही आहे त जिस्म सही रहंदुसि, बीमारी न थींदसि, खाइण पीअण हे टाइट हुजनि, ख़ुशूसन चवनि पिया त कब्ज़ी न हुजेसि। पोइ असां डॉक्टर वेठा हुआसीं, हिकिड़े पुछियोसीं कब्ज़ी छा थींदी आहे? चई जंहिं माण्हू खे कब्ज़ी न आहे सुबुह जो वेहे न सभ खां सुठो वेहे, थोरनि वेहे, उनखे कब्ज़ी न आहे। यानी हिकिड़ी पॉइंट ॾसे पियो, इएं खाइण जी ॾसे पियो, इएं ॾंदनि जी ॾसे पियो, सोनियूं छो त उन शइ खां वाक़ुफ़ हो, डॉक्टर हो, उनजी मालूमात वधीक कई, पढ़ियो त हज़रत अली करमुल्लाह वजह करीम ने फरमायुसि त बाबुल इल्म आहे, इल्म जो दरु आहे। उन्हनि जो इल्मु छा हूंदो? उन्हनि खां पुछा कई त साईं हुस्न ख़ुल्क़ इन्नका लअला ख़ुल्क़िन अज़ीम, सुहिणो ख़ुल्क़, सुहिणियूं आदतूं उहे कीअं आहिनि, उन्हनि जी निशानियूं कहिड़ियूं आहिनि? पाण फरमायूं 3 निशानियूं अथव इन जूं। पहिरीं हुस्न ख़ुल्क़ इहो आहे त हराम शयुनि खां बचंदो। नंबर 2 जॾहिं बि तलब कंदो त हलाल खे तलब कंदो, हलाल खे तलब कंदो। मदीने जे सोने साईं जी हिकिड़ी वस्फ़ लिखियल हुई अॻियनि किताबनि में, तौरेत में, उन में लिखियल हो त तोहफ़ो को ॾींदुसि त क़बूल कंदो ऐं सदको को ॾींदुसि त उहो पाण न खाईंदो, ॿियनि खे ॾींदो, ग़रीबनि खे। हाणे इहा महबूब जी क़ुरान मजीद जे नाज़िल थियण खां अॻु में जेको तौरेत नाज़िल थी, इन किताब में अल्लाह पंहिंजे महबूब जूं सिफ़तूं लिखियल। पोइ हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं मदीने शरीफ़ में इहा ॻाल्हि ॿुधी त करीम नबूवत जी दावा था कनि, चई त अल्लाह जो किताब सचो आहे, निशानी जी त भेटे ॾिसां न। पोइ हिकिड़े ॾींहुं खारको खणी आयो,
सरकार के पेश कई फरमाए त साईं हे सदको पाण उहे हिकु बि न खाधऊं, हिकु बि न, ग़रीबनि खे ॾियारे छॾियो। दिल में चई त हिकिड़ी निशानी त पूरी बि ॾी। ॿेड़ी ते वरी खारक खणी आयो, फरमाए छा ॾियनि? चई साईं हे मुंहिंजो तोहफ़ो आहे, हद आहे। उतां वरी खारक खणी खाधो। चई सुभाणे अलाह ॿई निशानियूं लॻियूं। त मुंहिंजा सोना मौला हैदर करार फरमाइनि था त तलब कंदो त हलाल जी कंदो ऐं पंहिंजे अहल अयाल सां माली कौली हर क़िस्म जी कुशादगी ऐं फिराक दिली जो मामिलो कंदो। हीअं न ॿाहिरि सखी हुजे, ॿाहिरि ॻाल्हाइण जो मिठो हुजे, घर में अचे त ॻाल्हाइण में राकास बणिजी वञे, ॾियण में कंजूस बणिजी वञे। न, पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजे अहल अयाल सां, पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे कुटुंब सां, उन सां बि फराख दिलि हूंदो, वसअत हूंदसि। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह हे उहे हस्ती आहिनि जेके मदीने जे साईं जे फैज़ वारी महबूब जी ॻाल्हि लभंदी थिए त लभंदी न। उन्हनि खे अर्ज़ु कयूं, पाण फरमायूं त हुस्न ख़ुल्क़ जेको चए त माने पैदा थिए त 4 शयूं लाज़िमी आहिनि। हिकु सखावत करे, उन में पहिरीं सखावत आहे। ॿियो मोहब्बत करे, मखलूक सां मोहब्बत करे, मखलूक ते सखावत करे। ॿियो मखलूक जी ख़ैर खाही करे ऐं ॿियो नरमी करे। बिरादरान इस्लाम, हे त चंद शयूं आहिनि जेके इन्हनि हस्तियुनि फरमायूं, पर इहे सभु शयूं जेके बि इन शइ में अचनि थियूं, इन पाक वजूद में रब जमा करे छॾियूं महबूबनि जे में। कहा या मशहूर हदीस ॿुधी आहे त हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां 10 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हुयुमि। इन्हनि 10 सालनि में हुयुमि बि नंढड़ो जो मूंखे अमा ॾेई वई। 10 सालनि में कॾहिं बि मूंखे महबूबनि न फरमायो त हे छो की, हे छा की, हीअं छो न की, कॾहिं बि न फरमायूं। ऐं केतिरा ई कम संदन जे तबियत मुबारक जे ख़िलाफ़ थिया तॾहिं मूंखे दड़को ऐं झिड़क न ॾिनी। करीम फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं मीज़ान अमल में, क़यामत जे ॾींहुं मीज़ान अमल में सुहिणनि अख़लाक़नि जे बराबरि ॿिए कंहिं बि अमल जो वज़न न थींदो। हे सभ खां वधीक वज़नी थींदा। पोइ फरमायूं त अल्लाह ताला खे बदगो माना बुछड़े ॻाल्हाइण वारा ऐं बद ख़ुल्क़ रब खे नापसंद आहिनि। ॿी हदीस में फरमायूं त क़यामत जे ॾींहुं उहे माण्हू जिन जा अख़लाक ॿियनि खां बहितर हूंदा, अख़लाक मुबारक जन जा ॿियनि खां बहितर हूंदा, उहे सभ खां वधीक मुंहिंजे वेझे कया वेंदा। अमल त वेझो कंदा, पर उन्हनि सभिनी अमलनि में वरी जंहिंजा अख़लाक सुहिणा हूंदा। करीम फरमाइनि था त जेके सुहिणनि अख़लाकनि वारा ज़ोर हूंदा, उहे क़यामत जे ॾींहुं मूंखे वधीक वेझा हूंदा। दरगुज़र करण वारा, सुहिणनि अख़लाकनि वारा। मुंहिंजा सोना, अॼु त अहिड़ो मामिलो थी वियो आहे जो माण्हू हर को परेशान, को ज़ाल सां अटके पियो आहे, को जेको आहे पुटनि सां कॾहिं अटके बीठो आहे, कॾहिं दोस्तनि सां लड़ाई आहे त कीअं, ऐं वञे थो इस्पताल हिकिड़ी बीमारी जे लाइ त 10 बीमारी निकिरी थी पए। अदा ब्लड प्रेशर बि आहे, अदा शुगर बि आहे, अदा हे बि आहे, अदा हे बि आहे, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं इहे जेके आहिनि। ओ हाणे त इहो थी वियो आहे जो हिकु ॿिए ॾिसण ते बि झड़े थो, ईअं कीअं थो ॾिसे, हे छा थो ॾिसे, हीअं छो ॾिठी, हीअं छो ॻाल्हाई। इन ते बि माण्हू जेके आहिनि चिड़ी था पवनि।
बिरादरान इस्लाम लिखंदा त हिकिड़ो नौजवान हिकिड़े आलिम वटि वियो, चयो साईं मूंखे दुआ कर, मां शादी करणु चाहियां थो, सो दुआ कर या तावीज़ को लिखी दे कि मां जहिड़ी ज़ाल चाहियां थो मूंखे अहिड़ी मिले। उन चयुसि त कहिड़े क़िस्म जी ज़ाल चाहे थो तूं, कहिड़ी सिफ़त हुजेसि? चए साईं ख़ूबसूरत बि हुजे, डिघड़ी बि हुजे, वार बि रेशमी हुजनिसि, ख़ुशबू बि हुजेसि, मन पचाए त खाधा भला पचाइण वारी हुजे, ॻाल्हियूं करण वारी हुजे त भलियूं ॻाल्हियूं करण वारी हुजे, नाफ़रमानी करण वारी न हुजे, वरी दीनदार बि हुजे। ईअं ॻाल्हियूं कंदे बि हो चुपड़ी करे आलिम सवेरो ॿुधे पियो। पोइ जॾहिं सभु ॻाल्हियूं पूरियूं कयूं जेके कंहिं औरत में सिफ़तूं हुजणु खपनि, त उन मौलवी साहब चयोसि त पुट तुंहिंजी मुराद मां वटि आहे। हाणे अहिड़ी सम्झो न अहिड़ियूं सभु ॻाल्हियूं हिकिड़े में थी न सघनि, चयो तुंहिंजी मुराद मां वटि आहे। नौजवान ॾाढो ख़ुशि थियो, साईं त मुंहिंजी मुराद तो वटि आहे, त हिन चयो त हिन इहा अहिड़ी क़िस्म जी औरत मिले कान थी, आहे त साईं किथे आहे? चई पुट उहा जन्नत में आहे। इहे जेके तूं ख़ूबियूं ॿुधायो आहे सभु इहे त हूर में थींदियूं, बाक़ी जेकॾहिं माण्हुनि में त पोइ ज़रूरु घटाई वधाई थिए थी। पोइ चईंसि त ॻाल्हि ॿुध, जे दुनिया में दरगुज़र जी आदत कई न त अलाह साईं काॾे न काॾे जन्नत ज़रूरु ॾींदी। दरगुज़र का शइ नथी मिले, परेशान नथी। इन जहाननि जो सरदार अॾनि जे आधार जो तरीक़ो इहो। अलाह ताला फरमाइनि त महबूब मां तुंहिंजी दिलि पकी न कई आहे, अव्हांजी दिलि मां सख़्त न कई आहे। जेकॾहिं मां अव्हांजी दिलि जीअं बादशाहनि जी, जीअं वॾनि माण्हुनि जी, जहिड़ो महबूब तोखे रुतबो ॾिनो अथमि, तोखे सॼी ख़ल्क़ हलाइणी आहे, इन में को कीअं इन में थींदो आहे, तुंहिंजी दिलि मां अहिड़ी पकी न कई आहे। जे कया हा त हे तुंहिंजो चौधारी न वेहंदा, तुंहिंजो चौधारी किथे वेही सघंदा? इन्हनि खे दरगुज़र कर महबूब, इहे ग़लतियूं कंदा, इहे तुंहिंजे मर्ज़ी ते न हली सघनि, तुंहिंजे हुक्म खे पूरो न करे सघनि, तूं दरगुज़र करे महबूब, तूं दरगुज़र करे। ऐं इन्हनि खे माफ़ियूं ॾे, माखणो ॾियण जे लाइ माफ़ी ॾे, दरगुज़र। हिकिड़े भेरे सरकार पंहिंजे घर आया, हावेरी मुबारक ते आया, जेको रोज़ो मुबारक आहे। हाणे उन टाइम में हे जेके खाधा आहिनि, टे भेरा मानी आहे, या अॼुकल्ह जेको अनाज आहे, भाॼी आहे, इहो हुयो ई कोन। जो कॾहिं 10 ॾींहं, कॾहिं 20 ॾींहं, कॾहिं 30 ॾींहं, कॾहिं 40 ॾींहं चुल्ह न ॿरंदी हुई, उहे ॾींहं खारक थी उन ते गुज़ारो थियो, खीर जी लप थी उन ते गुज़ारो थियो, त सम्झो त हिन में बुख जो हाल छा हूंदो? मुसलसिल ॾाढी सरकार खे बुख लॻी। हाणे एॾी बुख में हावेरी मुबारक ते आया, पुछा फरमाया का खाइण जी शइ आहे? का खाइण जी शइ आहे? त घर वारनि अर्ज़ु कयो, न साईं, न साईं। कमाल आहे, मदीने जे साईं जा ॾुखड़ा त पढ़ी ॾिस त महबूब हिन इस्लाम खे आणण में, हिन इस्लाम खे पुॼाइण में, अल्लाह जो दीन पैगाम खे पुॼाइण में मदीने जे साईं ॾुख केॾा खया आहिनि। जिब्राईल अलैहिस्सलाम रब मोकिलियो काफ़रनि ताना मिना, ऐं बुखो महबूब जे मथां बुखो। अल्लाह ताला फरमाए त महबूब है वादी सॼी सोन करे छॾियो, वादी सोन। अल्लाह करे त करे सघे थो, सोन बि तो न पैदा कयो आहे। ऐं जाबे वेंदे, मके वेंदे त मके हलंदी, मदीने शरीफ़ वेंदे त मदीने शरीफ़ हलंदी, सोन के साथ हली वठंदी।
जिब्राइल वन वञे महूअ खे चओ अलाह ताला ही फरमाए पाण फरमाए जिब्राइल न हिकिड़ो ॾींहुं खामा त पंहिंजे मालिक जा शुक्र कयां त केॾी महिरबानी कई थी कहिड़ा त थोरा कया थी अॼु मूंखे रिस्क ॾिनो थी अॼु मां खाधो आहे वरी हिकिड़ो ॾींहुं बुख हुजे त उन ॾींहुं सब्र कयां त मां तुंहिंजे लाइ मूंखे बुख बि अखियुनि ते आहे फरमायूं त आहे बुख ॾाढी लॻी आहे खाधो आहे खाइण जे लाइ का शइ आहे जे न साईं त ख़बर थी कावड़ा कोन न त सुबुह जो नाश्तो करे घर में वञो आज़माए ॾिस सॼो ॾींहुं शहर जा कमकार करे जॾहिं बुख ज़ोर जी लॻई ऐं घर में दाख़िल थी मानी बि तयारु हुजे भाॼी ॾेई मानी थधी हुजे त कावड़जी वञे हिन खे बुख लॻी आहे बुख ईअं सब्र खे ईअं ईअं डह डह करे छॾींदी कल्ह बि मानी जी घणी ईंदी मानी गरम बि न करे ॾींदी अथव पर जो देरि थी वई मानी भाॼी ॾियण में त माण्हू विड़ी पवंदो घर वारी सां अंधी थियो आयो छा थियो आयो मुंहिंजो ख़बर कान आहे मुंहिंजो अहसासु कोन्हे केतिरियूं ख़बरूं तव्हां पढ़ियूं हूंदियूं अक्सर आहिनि बि मुस्लमान अरे चांहि देरि ॾियण ताईं ज़ालूं मारे विधनि सब्र विया बर्दाश्त नहीं हिते त अलाए केॾी बुखी हुई अलाए घणनि ॾींहंनि जी बुखी घर में अची पुछा था फरमाइनि त कुझु खाइण जे लाइ आहे चए न साईं न को कावड़ न को कुझु मुर्की फरमाइनि था चङो मां रोज़ जी नियत करे छॾी इन्नक लअला खुलुक़िन अज़ीम अरे माण्हू विड़ी पवनि मानी ॾियण में थोरी देरि थिए पंहिंजे ज़ालुनि सां विड़ी पवनि सब्र तार तार थी वञे चांहि जो न ॾियण देरि करण ते विड़ी पवनि ऐं अलाह जे महबूब एॾी बुख ते मुर्की फरमाए त मां रोज़ जी नियत करे छॾी आहे अहिड़ी दरगुज़र आहे अहिड़ो अख़लाक़ न इहो झगड़ो त छो पचायो न छो न पचायो मानी या मूंखे चयो हा सुबुह न्यापो कयो आहे सही ॿाहिरां कुझु मोकिलिजो खाइण जे लाइ कुझु कोन्हे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि न हक़ जूं कावड़ त करे सघिजे पई न माण्हू मोकिलियो आहे कुझु न आहे त असां वठी मोकिलियो आहे छो ठाहियो आहे न इहो ॾिठऊं ऐं इहा ज़िमेवारी आहे घर वारनि जी त मानी जे इंतज़ाम करण जे लाइ मानी कनि न हुजे त ॿुधाइनि त हे कोन्हे कि जो वठी आहे त कजे का शइ न एॾी दरगुज़र मां रोज़े जी नियत करे छॾी आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजा महबूब तूं सुहिणनि अख़लाक़नि जे बुलंद मक़ाम ते आहे को करे त करे न सघे बराबर इस्लाम ॿुधाईअ मां ॻाल्हि वरी ॿुधायां थो असां सवेर थो चयो त तबूक ॾे निकिता हुआसीं महीनो खनि पंधु 300-400 किलोमीटर परे आहे 10-15 ॾींहं चए राति जो गर्मी हुई सफ़र राति जो पिया कयूं पोइ सफ़र थक निंड खे मां ते ग़लबो ॾाची मुंहिंजी ॾाढी ताक़तवर हूंदी बसि हर हीअं जो वञे मज़े जे असांजे ॾाची सां हीअं भल सां थींदी वरी छिकियांसि हेॾे होॾे कयांसि लश्कर सॼो हले पियो वरी ताक़तवरी वरी अचे तव्हां त मूंखे आयो उजराकी निंड जी हीअं जो वई त साईं जे पेर मुबारक खे वॾो रहड़ो ॾिनो हीअं ॾाची हिननि जो पेर मुबारक खे ॾाढी तकलीफ़ थी चई मां ॾाढो शर्मिंदो थियुसि ॾाढो लॻी थियुसि अर्ज़ु कयोमांसि त ओ अलाह जा रसूल मुंहिंजे लाइ त माफ़ी घुर साईं मूंखे तूं बि माफ़ कर रब खां माफ़ी वठी ॾे मां कंहिंखे वॾी ग़लती थी वई आहे त न दड़का ॾिनऊंसि चए न मूंखे दड़का ॾिनऊं न मूंखे कोई कयूं त हेॾी तकलीफ़ ॾिनई सुवारी भर पर हल हल काई ॻाल्हि कान्हे हल 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 उमिरि सॼी ॻाईंदा रहिया असां सॻड़ा आवाज़ पर हुजे त हेॾो रस्तो आहे ॾिसे न पियो
खुलियल रस्तो आहे, हेड़ो सवारी न पियो करे, हे न पियो करे। साईं बादशाह पिया वञनि जीप ते, साईं नाले में साईं बादशाह हलाइनि पिया। हाफ़िज़ साईं वॾा रहमतुल्लाह ताला अलैहि साईं बादशाह सां गॾु वेठा। हाणे पहुचणो हुजे, देरि थी वई, जीप तिखी पई हले, अबा ओचितो ते कुतो निकिरी पियो, ओचितो अहिड़ो त ओचितो जो ब्रेक ॾियण जो टाइम न मिलियो। कॾहिं कॾहिं निकिरी पवंदासीं वीचारा जानवर, साईं जीप चढ़ी वियसि। साईं साईं बादशाह खे जो दुख जो रोइनि पिया, हाफ़िज़ ही छा कई? साईं नाले में अर्ज़ कयो, क़िबला साईं अहिड़ो त ओचितो निकितो जो ब्रेक हणण जो टाइम न मिलियो, हीअं ओचितो निकिरी पियो मुंहिंजा साईं। मां ब्रेक ॾिसां त बंदि कयां, गाॾी दुख में हुजनि। हाणे छा जानवरनि जा दुख, माण्हुनि जा दुख कोन था थियनि, ख़ुदा जा बाना माण्हुनि खे धक ईंदा वञनि त दुख नथो थिए। त हाफ़िज़ साईं वॾो थियो, साईं बादशाह खे अर्ज़ु करे, साईं दुख न कर, इहो कुतो घुरंदो हो दुआऊं त मूंखे जो ॿिया लताड़नि त मशहूर असांजे कदमनि में छो न अचां। हा साईं, असां वॾो त कावड़स त ॿुधो करे, हेॾो खुलियल रस्तो आहे, ॾिसां नथो, पर न हुनजो चयो त साईं मूंखे माफ़ कर, मुंहिंजे लाइ इस्तग़फ़ार कर। त हुनजी ॻाल्हि खे यकदमि तसली करे, काई ॻाल्हि कान्हे, हल हल ख़ैर। बिरादरान इस्लाम कई ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजे आका जूं। हिकिड़े दफ़े लिखनि था त ईअं सरकार खे बुख लॻी, मौला हैदर करार जी हमशीर भेण अम्मा उम्मे हानी उनजे घर आया, फरमायूंसि त का खाइण जी शइ आहे? चवंदा कुर्बान वञाए, का कोन्हे, नंढड़ो हिकिड़ो मानीअ जो टुकुरो आहे, तो जहिड़े महबूब खे ॾींदे शर्म थो अचे, हेतिरो टुकुरो। पाण फरमाइनिस था त न न खणी आ, खणी आई। अम्मा थी चए त उनखे हीअं ॿ टुकड़ा करे पाणी में ॿोड़ो, सुकी वियो पाणी में ॿोड़ो। हा पहिरीं हुनखे खयूं, फरमायूं भला का भाॼड़ी या का ॿी शइ? चए साईं ॿियो कुझु कोन्हे, थोरो सुरको पियो आहे। पाण सुरको त ॾाढी भली शइ आहे न, तूं खणी यानी एॾो रज़ामंदो रब जे रस्ते में, एॾी सादगी, एॾो पंहिंजनि सां हिकिड़ो उचो वर्ताव सलूक। हज़रत उम्मे केस असां बयानी आहे, चए थी मां पंहिंजो नंढड़ो ॿारड़ो खणी आयसि त करीमनि खां दुआ कराया, पोइ आंदमि त पाण नंढड़े खे खणी पंहिंजे हंज में विहारियमि, गोड़े ते विहारियमि। नंढो ॿारु घड़ी खां पोइ पेशाब कयईं, घड़ी खां पोइ पेशाब कयईं नंढड़ो ॿारु। मां ॾकी वियसि, रब जो रसूल आहे न, को लफ़्ज़ निकितो, मुंहिंजी त उम्र वई, क़यामत वई। चई पाण को गुस्सो न कयूं, फरमायूं त को पाणी जो थां खणी वठो, पाणी खणी आया, उन जाइ ते हारे, बसि मूंखे लफ़्ज़ बि न फरमायो। हिकिड़े भेरे तकरीर जे लाइ उथिया महबूब, उते फरमायूं त ए अंसारनि जा गिरोह, छो त मदीने शरीफ़ में जेके रहाकू आहे उहे अंसार सॾिबा, ए अंसारनि जा गिरोह, मुस्लमाननि जी गिला न कयो। मुस्लमाननि जी ईअं न त हुनजी जंहिंजी बि करें, पर पुट ॻाल्हि जेका मुंहं ते करेंसि त शायदि पसंदि न अचेसि या गिला, अॼु त गिला खां सवाइ गुज़ारो ई कोन्हे। जेसि ताईं ॿ ॼणा मिलनि गिला न कनि तेसि ताईं मानी हज़म न थियनि, गिरह मिड़ी में लंघनि कोन। ए अंसारनि जा गिरोह मुस्लमाननि जी ग़ीबत न कयो ऐं मुस्लमाननि जे ग़लतियुनि तां पर्दो न हटायो। छा थो सम्झे? दुनिया जन्नत न थी वञे, इज़त तॾहिं मिलंदी आहे जॾहिं इज़त ॾिजे, इज़त तॾहिं मिलंदी आहे
जेको मदीने जे साईं जो आदतूं अपनाईंदो, अखलाक अपनाईंदो, हिन दुनिया में उहो ई इंसान आ, उन जी इज्जत आ। फरमाइन था त ए गुरूह अंसार, मुसलमाननि जी गीबत न कयो, मुसलमाननि जे ग़लतुनि तां पर्दो न खणो। छो त जेको बि मुसलमाननि जे ग़लतुनि तां पर्दो खणंदो, उन जूं ग़लतियूं ज़ाहिर कंदो, अल्लाह ताला उन जे पर्दनि खे खणाईंदो ऐं रब उनखे बदनाम कंदो। अल्लाह ताला उनखे बदनाम कंदो। भली पंहिंजे घर में वेठो हुजे, यानी घर में जेको वेठो आहे उनजी ख़बर कंहिंखे कहिड़ी, घर पंहिंजे में वेठो हुजे त बि हुनखे बदनाम कंदो। मुंहिंजा सुहिणा हिकिड़े भेरे फरमायूं त मांखे मुंहिंजे कंहिं बि साथी संगती असहाबी जी ग़लति ॻाल्हि न ॿुधाईंदा कयो। अरे क्यों क़िबला तोखे न ॿुधायूं त पोइ कंहिंखे ॿुधायूं? पर न मूंखे न ॿुधाईंदा कयो, जो मुंहिंजी दिलि ईअं चए थी, मां इहो चाहियां थो त मां जंहिंसां मिलां न, मुंहिंजी दिलि हुन ॾों साफ़ हुजे। अल्लाह ताला असांखे इहे सुहिणियूं ॻाल्हियूं अपनाइण जी जेका आहे तौफ़ीक़ ॾिए, जो ग़ीबतूं न कयूं, पर्दा न खणूं, घर में दरगुज़र कयूं ऐं ईअं कयूं त मां सम्झां थो त बेशक इज़त में बि बरकत पवंदी, त मुआशिरो बि जन्नत थी पवंदो। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मालिक करीम। जेके बि हिक इंसान जे दुनिया ऐं आख़िरत जे भलाई जूं नेमतूं रहमतूं बरकतूं तो पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वजूद मुबारक मसऊद मुबारक सां अता फरमायूं आहिनि, उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, सुहिणी जमात जो विखो क़बूल फरमाए, पंहिंजे शान बेमिसाल जे सदके ऐं पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन रहमत लिल आलमीन महबूब जे सदके असां सभिनी जे मथां रहमत जी निगाह, असांजी तकलीफ़ूं दूर, असांजी परेशानियूं दूर, फ़लस्तीन जे मुसलमाननि जी परेशानियूं दूर, अॼुकल्ह जेके हिते मुसलमाननि खे जमात खे घरनि में ॿाहिरि तकलीफ़ूं उहे बि दूर फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति ला इलाहा इल्ला अल्लाह। सलाम पढ़ो। मुस्तफा जाने रहमत तेरा ओ सलाम शमए बदले